प्रेरितन जा कम अध्याय 7 स्तिफनास जो भाषण। इहो सभु ॿुधी महायाजक स्तिफनास खां पुछियईं, छा इहे सभु इल्ज़ाम जेके इहे तो ते हणी रहिया आहिनि उहे सच आहिनि? इन ते स्तिफनास चयईं, हे मुंहिंजा प्यारा इज़राइली भाउरो ऐं बुज़ुर्गो, मुंहिंजी ॿुधो। असांजो पूर्वज अब्राहम जॾहिं हारान नगर में रहण खां पहिरियों मेसोपोटामिया क्षेत्र में रहंदो हो त उन वक़्तु महिमामय परमेश्वर उन ते प्रगट थियो ऐं संदसि खे चयईं, तूं पंहिंजे देश ऐं पंहिंजे मिट माइटनि खे छॾे करे उन जॻहि ते वञ जेका मां तोखे ॾेखारींदुमि। सो इन करे अब्राहम कसदिन जो देश छॾे करे हारान नगर में वञी करे रहियो। उन जे पिता जी मौत खां पोइ परमेश्वर संदसि खे इन जॻहि ते वठी आयो जिते हाणे तव्हां रहो पिया था। परमेश्वर अब्राहम खे इन देश में विरासत जे रूप में हिकु नंढो ज़मीन जो टुकड़ो बि न ॾिनईंसि, पर परमेश्वर उन खां इहो वाइदो कयईंसि कि इहो देश मां तोखे ऐं तोखां पोइ तुंहिंजे वंशजनि खे ॾींदुमि। ऐं जॾहिं परमेश्वर अब्राहम खां इहो वाइदो कयो हुअईं त उन वक़्तु अब्राहम खे कोई बि ॿार न हुयो। परमेश्वर अब्राहम खे चयईंसि, तुंहिंजा वंश जा माण्हू हिकु पराए देश में परदेशी थी करे रहंदा। उन देश जा माण्हू तुंहिंजे वंशजनि खे पंहिंजो दास ठाहींदा ऐं 400 सालनि ताईं उन्हनि खां ॾाढो ख़राबु व्यवहार कंदा। परमेश्वर अब्राहम खे ईअं बि चयईंसि, पोइ मां उन माण्हुनि खे सज़ा ॾींदुमि जंहिं देश जा माण्हू इन्हनि सां ॾाढो ख़राबु व्यवहार कंदा। इन खां पोइ तुंहिंजा वंशज उन देश मां निकिरी करे इन जॻहि ते अची मुंहिंजी आराधना कंदा। परमेश्वर अब्राहम सां गॾु इहा वाचा ॿधियईंसि कि तोखे ऐं तुंहिंजे वंशजनि खे खतनो कराइणो पवंदो। पोइ जॾहिं इन ई देश में अब्राहम खे पुटु ॼमियो जंहिंजो नालो इसहाक हुयो त उन जे जनम जे 8 ॾींहं ते उन जो खतनो कयो वियो। इसहाक मां याकूब पैदा थियो ऐं याकूब खे 12 पुट पैदा थिया जेके इज़राइल जे 12 कुलनि जा मुख्य पूर्वज आहिनि ऐं इन्हनि सभिनीनि जो बि खतनो कयो वियो। इन 12 कुलनि जा मुख्य पूर्वज पंहिंजे हिकु भाउ यूसुफ सां साड़ रखंदा हुआ। सो इन जे करे उन्हनि पंहिंजे भाउ यूसुफ खे कुझु माण्हुनि जे हथ विकिणे छॾियऊं जेके उन्हनि खे मिस्र देश में वठी विया। पर परमेश्वर यूसुफ सां गॾु हुयो। परमेश्वर यूसुफ खे सभिनीनि तकलीफ़ुनि मां छॾायईं ऐं उन खे राजा फिरौन जी नज़र में बुद्धिमान ऐं स्वीकार योग्य बणाए छॾियईंसि। ऐं राजा फिरौन यूसुफ खे मिस्र देश ते ऐं पंहिंजे सॼे राजमहल ते अधिकारी मुक़ररु कयईंसि। उन खां पोइ ईअं थियो कि सॼे मिस्र देश में ऐं कनान देश में अकाल पियो, जंहिंजे करे उतां जे माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ूं थियण लॻियूं ऐं असांजे अबनि ॾाॾनि खे खाइण जे लाइ कुझु बि न पियो मिले। पर जॾहिं याकूब इहो ॿुधो कि मिस्र देश में अनाज आहे त उन पंहिंजे पुटनि यानी असांजे अबनि ॾाॾनि खे पहिरियों दफ़ो मिस्र देश ॾांहुं मोकिलियईं। पोइ जॾहिं असांजा अब्बा ॾाॾा ॿियों दफ़ो मिस्र देश विया त यूसुफ पंहिंजे पाण खे संदसि जे भाउरनि जे मथां इहो प्रगट कयईं कि मां तव्हांजो भाउ आहियां। ऐं पोइ ईअं मिस्र जे राजा फिरौन खे यूसुफ जे परिवार जे बारे में ख़बर पइजी वई। इन खां पोइ यूसुफ पंहिंजे पिता याकूब ऐं पंहिंजे सॼे कुटुंब खे जेके कुल मिलाए 75 ॼणा हुआ मिस्र देश में घुराए वरितईं। सो याकूब मिस्र देश में रहण जे लाइ वियो ऐं पोइ अॻियां हली उते उहो ऐं असांजा अब्बा ॾाॾा मरी विया। कुझु समय खां पोइ उन्हनि जूं हाठियुनि खे मिस्र देश मां शकेम नगर में आंदो वियो ऐं उन क़बर में रखियो वियो जंहिंखे अब्राहम शकेम नगर में हमोर जे पुट खां चांदी ॾेई करे ख़रीद कई हुई। जेको वाइदो परमेश्वर अब्राहम सां कयो हुई जॾहिं उन खे पूरो करण जो वक़्तु आयो त मिस्र देश में असांजे माण्हुनि जी तादादु वधी वई। आख़िरकार उहो वक़्तु आयो जॾहिं मिस्र देश में हिकु नओं राजा राॼ करणु लॻो जंहिंखे यूसुफ जे बारे में कुझु बि ख़बर न हुई। उन राजा असांजे अबनि ॾाॾनि सां चालाकी करे उन्हनि जो फ़ाइदो खयईं ऐं उन्हनि खे ॾाढो सताए करे अहिड़ो मजबूर कयईं कि उहे पंहिंजनि ॼमंदड़ ॿारनि खे घर खां ॿाहिरि फिटो कनि ताकी उहे मरी वञनि। उन्हनि ॾींहंनि में मूसा जो जनमु थियो। उहो परमेश्वर जी नज़र में सुंदर हुयो ऐं पंहिंजे पिता जे घर में सिर्फ़ु 3 महीननि ताईं पालियो वियो। पोइ जॾहिं घर में मूसा खे लिकाए रखणु नामुमकिन थी वियो त मजबूरीअ में मूसा खे घर खां ॿाहिरि छॾियो वियो। तॾहिं फिरौन जी धीअ मूसा खे गोदि खयईंसि ऐं उन जो पंहिंजे पुट वांगुरु पालन पोषण कयईं।
मूसा खे मिस्रियुनि जी सॼे ज्ञान जी सिख्या ॾिनी वई ऐं उहो ॻाल्हाइण में ऐं कमु करण में ॾाढो सामर्थ्य थी वियो। पोइ जॾहिं मूसा 40 साले जो थियो त उन इहो फ़ैसिलो कयईं कि मां पंहिंजे इज़राइली माण्हुनि खे ॾिसण वेंदुमि कि उन्हनि सां कीअं थो व्यवहार कयो वञे। सो हिकु दफ़े मूसा ॾिठईं कि हिकु मिस्री माण्हू हिकु इज़राइली माण्हूअ सां गॾु अन्याय करे रहियो आहे। इन ते मूसा उन इज़राइलीअ खे उन मिस्रीअ जे हथां बचाईं ऐं उन मिस्रीअ खे मारे करे उन सतायल इज़राइलीअ जो बदिलो वरितईं। मूसा ईअं पियो सोचे कि मुंहिंजा इज़राइली भाउर सम्झी वेंदा कि परमेश्वर संदसि जे हथां उन्हनि खे छुटकारो ॾियारींदो, पर उहे न सम्झी सघिया। ॿिए ॾींहं ते मूसा ॿिनि इज़राइली माण्हुनि खे पाण में विढ़ंदे ॾिठईं त उहो इहो चई करे उन्हनि जे विच में मेल कराइण लॻो, हे प्यारो, तव्हां त पाण में भाउर आहियो, त पोइ तव्हां हिक ॿिए खे नुक़सान छो पहुचाए रहिया आहियो। पर उन्हनि ॿिन्हिनि मां जेको ॼणो ॿिए सां अन्याय करे रहियो हो, उन मूसा खे धिको ॾेई करे संदसि खे ईअं चयईंसि कि तोखे असांजे मथां कंहिं हाकिम मुक़ररु कयो आहे ऐं कंहिं तोखे मुक़ररु कयो आहे कि तूं असांजो न्याय करीं। जीअं कल्ह तूं उन मिस्री माण्हूअ जी हत्या कई आहे, छा ईअं ई तूं मूंखे बि मारे थो छॾणु चाहीं? इहो ॿुधी करे मूसा उतां भॻो ऐं वञी करे मिधान जे क्षेत्र में हिकु परदेशीअ जे रूप में रहणु लॻो। उते संदसि खे 2 पुट पैदा थिया। जॾहिं मूसा खे उते रहंदे 40 साल पूरा थिया त हिकु स्वर्गदूत संदसि खे सीने पहाड़ जे पासे हिकु रेगिस्तान में बड़ंदड़ झाड़ीअ में ॾिसणु आयो। इहो ॾिसी करे मूसा ताजुब में पइजी वियो। पोइ जॾहिं उहो इन खे ध्यान सां ॾिसण जे लाइ अॻियां वियो त संदसि खे प्रभुअ जी इहा आवाज़ ॿुधणु आई, मां तुंहिंजे पूर्वजनि अब्राहम, इसहाक ऐं याकूब जो परमेश्वर आहियां। इहो ॿुधी मूसा एतिरे हद ताईं ॾकी वियो कि उन जे करे कापण लॻो ऐं संदसि खे उन झाड़ीअ जी तरफ़ ॾिसण जी हिमत बि न थी। तॾहिं प्रभुअ मूसा खे चयईं, पंहिंजे पेरनि मां जूता लाहे छॾ, छोकी जंहिं जॻहि ते तूं बीठो आहीं उहा पवित्र ज़मीन आहे। मां मिस्र देश में पंहिंजी प्रजा इज़राइल ते थींदे ज़ुल्म खे ॾिठो आहे। मां उन्हनि जी चीखूं ऐं रोअण खे ॿुधो आहे ऐं इन करे मां उन्हनि खे बचाइण जे लाइ हेठि लही आयो आहियां। सो हाणे तयार थी, मां तोखे मिस्र देश में थो मोकिलियां। जंहिं मूसा जी इज़राइलिन इहो चई करे ॿुधण खां इनकार करे छॾियऊं, कंहिं तोखे असांजे मथां हाकिम ऐं जज मुक़ररु कयो आहे, उन ई मूसा खे परमेश्वर बड़ंदड़ झाड़ीअ में हिकु स्वर्गदूत जे हथां दर्शन ॾेई करे हाकिम ऐं आज़ाद कराइण वारे जे रूप में इज़राइलिन वटि मोकिलियईंसि। इन ई मूसा इज़राइलिन खे मिस्रियुनि जी ग़ुलामीअ मां आज़ाद करायो। उहो इज़राइलिन खे मिस्र देश में ऐं ॻाढ़े समुंड जे किनारे ते ऐं 40 सालनि ताईं बयाबान में अद्भुत कम ऐं चिन्ह चमत्कार ॾेखारींदो रहियो। इहो उहो ई मूसा आहे जंहिं इज़राइलिन खे चयो वई, परमेश्वर तव्हांजी जातीअ मां ई मूं जहिड़े हिकु भविष्य वक्ता खे तव्हां जे लाइ मोकिलींदो। इहो उहो ई मूसा आहे जेको बयाबान में इज़राइली मंडलीअ जो अॻुवो हुयो। जॾहिं स्वर्गदूत संदसि सां सीने पहाड़ ते ॻाल्हायो वई त उहो असांजे पूर्वजनि सां गॾु हुयो। मूसा खे ई परमेश्वर जे तरफ़ां अनंत जीवन जूं ॻाल्हियूं मिलियूं ताकी उहो इहे ॻाल्हियूं असां वटि पहुचाए। असांजे पूर्वजनि मूसा जी ॻाल्हियुनि खे मञण खां इनकार करे छॾियऊं, बल्कि उन खे ठुकराए छॾियऊं। उहे पंहिंजे दिलि में मिस्र देश में वापसि मोटण जो वीचार करे रहिया हुआ। उन्हनि हारून खे चयऊं, असांजे लाइ देवताउनि जी मूर्तियूं ठाहे जेके असांजी अॻुवाई कनि, छोकी जेको मूसा असांखे मिस्र देश मां ॿाहिरि कढी आयो आहे उन सां छा थियो आहे असांखे ख़बर कोन्हे। उन वक़्तु उन्हनि हिकु वछड़े जी मूर्ति ठातऊं ऐं उन जे अॻियां बलि चढ़ायूं ऐं पंहिंजे हथनि सां ठाहियल मूर्तीअ खे ॾिसी करे आनंद मनाइण लॻा। इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि जे करे परमेश्वर इज़राइलिन खां पंहिंजो मुंहुं मोड़े छॾी ऐं उन्हनि खे आकाश जे तारनि ऐं ग्रहनि जी आराधना करण जे लाइ छॾे ॾिनई, जीअं भविष्य वक्ताउनि जी किताब में लिखियलु आहे, हे इज़राइलियो, बयाबान में 40 सालनि ताईं जेके भेटूं ऐं जानवरनि जूं बलियूं तव्हां चढ़ायूं, छा उहे तव्हां मूंखे चढ़ायूं? तव्हां त मोलेक देवता जे तंबूअ जी स्थापना कई ऐं रेफान देवता जे तारे जी मूर्ति ठातव ऐं उन्हनि खे खणी करे घुमंदा रहियव। इहे मूर्तियूं तव्हां इन करे ठाहियूं ताकी तव्हां उन्हनि जी आराधना कयो। इन करे मां तव्हांखे बेबीलोन देश खां बि परे वठी वञी करे वसाईंदुमि। उन बयाबान में परमेश्वर जी मौजूदगीअ जो तंबू असांजे अबनि ॾाॾनि सां गॾु हुयो। इहो तंबू उअं ई ठाहियो वियो हो
जीअं परमेश्वर मूसा खे इन तंबूअ जे बारे में हिदायत ॾिनी वईंसि कि जेको ढांचो तूं ॾिठो अथई उन जे मुताबिक़ ई तूं इन तंबूअ खे ठाहिजांइ। इन तरीक़े सां इहो तंबू असांजे पूर्वजनि खे मिलियो ऐं चङनि सालनि खां पोइ उहे इन तंबूअ खे यहोशूअ जी अॻुवानीअ में इन देश में खणी आया। इहो देश पहिरियों गैर यहूदियुनि जे अधिकार में हो, पर परमेश्वर उन्हनि खे हितां कढी छॾियईं ताकी असांजा पूर्वज इन देश में रही सघनि। पोइ इहो तंबू राजा दाऊद जे वक़्त ताईं हिते ई रहियो। राजा दाऊद जे जीवन सां परमेश्वर ॾाढो आनंदित थियो। उन परमेश्वर खां इहा विनती कयईं कि संदसि खे इहा इजाज़त ॾे कि उहो याकूब जे परमेश्वर जे लाइ हिकु क़ाइमी निवास स्थान ठाराए। पर परमेश्वर जे लाइ इहो निवास स्थान राजा सुलेमान ठारायईं। पर सच्चाई त इहा आहे कि परम प्रधान परमेश्वर माण्हुनि जे हथनि जे द्वारा ठाहियल भवननि में न रहंदो आहे। जीअं त भविष्य वक्ता चयो आहे, प्रभुअ चयो आहे, स्वर्ग मुंहिंजे वेहण जो सिंघासन आहे ऐं धरती मुंहिंजे पेर रखण जी संदली आहे। तव्हां मुंहिंजे लाइ कहिड़े क़िस्म जो भवन ठाराईंदव या मुंहिंजे आराम करण जी जॻह कहिड़ी हूंदी? छा इहो सभु मुंहिंजे द्वारा ई न रचियो वियो आहे? तव्हां केतिरा कठोर माण्हू आहियो। तव्हां परमेश्वर जे वचन खे नथा मञणु चाहियो ऐं न ई उन खे ॿुधण था चाहियो। तव्हां बिल्कुलु पंहिंजे पूर्वजनि वांगुरु आहियो। तव्हां सदाई पवित्र आत्मा जो विरोध कंदा आहियो, जीअं तव्हांजा पूर्वज बि कंदा हुआ। जिन भविष्य वक्ताउनि खे परमेश्वर मोकिलियो उन्हनि मां अहिड़ो केरु आहे जंहिंखे तव्हांजे पूर्वजनि न सतायो? तव्हांजे पूर्वजनि उन्हनि माण्हुनि खे मारे छॾियऊं जंहिं पहिरियों खां ई उन धर्मीअ जे अचण जो ऐलान कयो हो, ऐं हाणे तव्हां बि इन मसीह खे धोखे सां पकड़ाए करे माराए छॾियो हुयो। तव्हांखे स्वर्गदूतनि जे द्वारा व्यवस्था त मिली, पर तव्हां उन जो पालन न कयो। स्तिफनास जे मथां पथराव करणु। स्तिफनास जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी करे यहूदी धर्म गुरु ॾाढो कावड़ सां भरिजी विया ऐं पंहिंजा ॾंद पीसण लॻा। स्तिफनास पवित्र आत्मा सां भरिजी करे मथे स्वर्ग जी तरफ़ ॾिसण लॻो ऐं उन परमेश्वर जी महिमा खे ऐं यीशुअ खे परमेश्वर जे साॼे पासे बीठल ॾिठईंसि। तॾहिं उहो चवण लॻो, ॾिसो, मां स्वर्ग खे खुलियल ऐं माण्हूअ जे पुट खे परमेश्वर जे साॼे पासे बीठल ॾिसी रहियो आहियां। इहो ॿुधंदे ई यहूदी महासभा जे सदस्यनि वॾे आवाज़ सां पुकारे करे पंहिंजा कन बंदि करे छॾियूं ऐं पोइ सभिनीनि ॼणनि गॾिजी करे स्तिफनास वटि डुक पातऊं। उहे स्तिफनास खे घसीटे करे नगर जे ॿाहिरि वठी विया ऐं उन ते पथराव करण लॻा। जिन गवाहुनि स्तिफनास ते ॾोह हयो वऊं उन्हनि पंहिंजा कोट लाहे करे शाऊल नाले जे हिकु जवान माण्हूअ जे पेरनि जे पासे में रखी छॾियूं। उहे स्तिफनास ते पथराव कंदा रहिया ऐं उन इहो चई करे प्रार्थना कई, हे प्रभु यीशु, मुंहिंजी आत्मा खे स्वीकार कर। इन खां पोइ उहो पंहिंजे गोॾनि भर अची वॾे आवाज़ में पुकारे करे ईअं चवण लॻो, हे प्रभु, इन्हनि जे इन पाप खे माफ़ कजांइ। इहो चवण खां पोइ उन पंहिंजो साहु छॾे ॾिनई।